अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चांडी जो माना तमामु अहम जेको वाक़ियो ॿुधाईंदासीं। तमामु प्यारो वाक़ियो आहे, भलो वाक़ियो आहे ऐं तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। दोस्तों हीउ जेको वाक़ियो आहे उस्ताद जलाल चांडी जे प्यारे शाइर ऐं दिलि वारे शाइर जेको अली हसन बब्बर ॿुधायो। तमामु भलो वाक़ियो आहे दोस्तों उहो माउ पीउ जी हमेशह इहा ख़्वाहिश हूंदी आहे त असांजो बचिड़ो जेको आहे वो हमेशा खुश रहे, माना पंहिंजे पेरनि ते रहे ऐं कंहिंजो मोहताज न रहे ऐं उहो पढ़े तरक़ी करे माना अॻिते वधे। हर माउ पीउ जी ख़्वाहिश हूंदी आहे दोस्तों। ईअं उस्ताद जलाल चांडी जी बि तमामु घणी ख़्वाहिश हुई त मुंहिंजा बचिड़ा जेके आहिनि उहे पढ़नि, अॻिते वधनि। पोइ पंहिंजे बचनि खे माना पढ़ाईंदो उस्ताद जलाल चांडो, माना नयूं नयूं ड्रेसूं वठी ॾींदो, सुठनि सुठनि स्कूलनि में माना हुनखे दाख़िलो वठी ॾींदो। पोइ दिलबर जलाल चांडी उते त मां तमामु घणी महिनत कई ऐं जेको आहे माशूक जलाल ते नादिर ते तमामु घणी महिनत कई उस्ताद जलाल चांडी। ऐं उस्ताद जलाल चांडी जी माना दिलि जी हिकिड़ी तमन्ना हुई त मुंहिंजा बचिड़ा पढ़नि, अॻिते वधनि। ऐं दोस्तों गॾोगॾु जेको आहे उस्ताद जलाल चांडो जेके महफ़िलूं थींदियूं, जेके कचहरियूं थींदियूं, पोइ उते बि उस्ताद जलाल चांडो पंहिंजे बचिड़नि खे माना साण खणी वेंदो। हाणे हिन में इहा मोहबत ज़ाहिर थींदी आहे त उस्ताद जलाल चांडी जी पंहिंजे बचनि सां केतिरी मोहबत हुई। जो महफ़िलूं हुजनि, मेला हुजनि, मलाकड़ा हुजनि, माना जिते वेंदो त उस्ताद जलाल चांडो माना पंहिंजे बचनि खे साण खणी वेंदो। ॾाढो प्यारु कंदो, ॾाढी मोहबत कंदो। ऐं उस्ताद जलाल चांडो माना पंहिंजे नंढनि नंढनि बचनि सां उन वक़्तु बि माना फ़ोटू अहिड़ा कढाया, अॼु ताईं उहे नायाब फ़ोटू आहिनि दोस्तों उस्ताद जलाल चांडी जी मोहबत जूं निशानियूं जेके आहिनि पंहिंजे बचिड़नि सां कढियल फ़ोटू जेके आहिनि उन वक़्त जा जेके नंढड़ी वही में त माना उहे अॼु ताईं महफ़ूज़ आहिनि। इहा उस्ताद जलाल चांडी माना हिकिड़ी प्यार जी निशानी हुई त हू पंहिंजे बचनि सां माना केतिरी मोहबत कंदो। दोस्तों हर इंसानु पंहिंजे बचनि सां मोहबत कंदो आहे ऐं उस्ताद जलाल चांडो जेको आहे पंहिंजे बचनि सां तमामु घणी मोहबत कंदो ऐं उन्हनि खे माना हुन हर फ़न सेखारियो। उस्ताद जलाल चांडी जी माना ख़्वाहिश हूंदी त मुंहिंजा बच्चा जेके आहिनि अॻिते वधनि ऐं कंहिंजा मोहताज न थियनि। हर ॻाल्हि में मुंहिंजा बच्चा जेके आहिनि अॻिते हुजनि। त पोइ उस्ताद जलाल चांडो हुननि खे तरबियत ॾियण जे लाइ पाण सां गॾु खणी घुमंदो त जीअं हू उथणु वेहणु माना सिखनि, मुआशिरे में कीअं उथिबो आहे, कीअं वेहबो आहे। ऐं जॾहिं उतां अॻिते महिमान ईंदा त पोइ हुननि सां गॾु वेही माना हुननि सां गॾु बि माना कचहरियूं थींदियूं त कचहरियुनि में बि वेहंदा त हुनखे ख़बर पए। माना का ॻाल्हि अहिड़ी न हुई उस्ताद जलाल चांडी माना हुनखे न सेखारी। महफ़िल जा अदब सेखारिया, उथण वेहण जा अदब सेखारिया, वॾ नंढाई सेखारी ऐं दोस्तनि जे बारे में ॿुधायो, पीरी प्यारनि जे बारे में ॿुधायो, पाड़ेसरनि जे बारे में ॿुधायो ऐं पंहिंजे माल मथे सभिनि जे बारे में हुनखे माना तरबियत ॾिनी। ऐं दोस्तों पोइ उस्ताद जलाल चांडी जा जेके बचिड़ा उहे तरबियत माना वठी अहिड़ा माना जेके जीअं पची जेको रास थींदो आहे न, कुंभार जॾहिं पचाईंदो आहे थांव खे, पोइ पची रास थींदो आहे त पोइ कीअं खड़कंदो आहे, पोइ हुनजी तारीफ़ हूंदी आहे त माना कुंभ जी तारीफ़। हाणे जॾहिं दिलबर जलाल चांडी जी तारीफ़ थिए थी माना उस्ताद जलाल चांडी जी तारीफ़ थिए थी। जॾहिं कलंदर जलाल जी तारीफ़ थिए थी त माना सम्झो उस्ताद जलाल चांडी जी तारीफ़ थिए थी। माशूक जलाल जी तारीफ़ थिए त उस्ताद जलाल चांडी जी, नादिर जी थिए त उस्ताद जलाल चांडी जी। दोस्तों उस्ताद जलाल चांडी पंहिंजे बचिड़नि ते महिनत कई ऐं हुननि खे पाइणु माना खाइणु पीअणु माना हर फ़न सेखारियो त बाबा खाओ पीओ, खाइण पीअण जो जहान आहे, पंहिंजे रूह खे न सेखारियो। ऐं उस्ताद जलाल चांडो हमेशह जेको अली हसन बब्बर सां माना हिकिड़ी ॻाल्हि जो ज़िक्र कंदो त अली हसन बब्बर खे चवंदो त यार मुंहिंजी ख़्वाहिश आहे त माना मुंहिंजे बचनि मां को माना जेको फ़ौज में वञे, को आर्मी जो ऑफिसर थिए, इहा मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे। अली हसन बब्बर खे माना सदाईं उस्ताद जलाल चांडो माना इहा ॻाल्हि चवंदो। ऐं हीउ पढ़ाई लिखाइण जो मक़सदु बि इहो त उस्ताद जलाल चांडो चवंदो त मुंहिंजा बच्चा पढ़ी लिखी माना फ़ौज में वञनि, को न को वञे, नादिर वञे या कलंदर वञे या माशूक वञे या दिलबर वञे, माना को न को फ़ौज में वञे। इहा उस्ताद जलाल चांडी माना ख़्वाहिश हूंदी। पर गॾोगॾु हुन फ़न बि सेखारियो पिए, फ़न जी बि तरबियत ॾिनी त जीअं विरसो माना अॻियां जेको आहे महफ़ूज़ थिए ऐं हिकिड़ी नसल खे मुंतक़िल थिए। उस्ताद जलाल चांडी पंहिंजे फ़न खे माना पंहिंजे बचिड़नि में मुंतक़िल करे पोइ वियो। हुननि खे हर ॻाल्हि सेखारियो, हुनखे माना सुर सेखारे वियो, ताल सेखारे वियो,
माना जेको थुल कीअं हूंदो आहे, तिर्ज़ कीअं हूंदो आहे, लय कीअं हूंदी आहे, माना हर फ़न सेखारियईं उस्ताद जलाल चांडनी। ऐं उस्ताद जलाल चांडनी जो माना जेका उस्तादी मां जेके सिखी ऐं शागिर्द थी अचनि, पोइ तव्हां कीअं था भायो। ऐं जिन उस्ताद जलाल चांडनी सां माना सॼी ज़िंदगी गुज़ारी हुजे, उस्ताद जा बचड़ा, उस्ताद जा वारिस, दोस्तों उन्हनि में बि उहा का ॻाल्हि हूंदी न। अॼु हुन सां सिंध पूरी मोहबत थी करे, पूरो पाकिस्तान मोहबत थो करे, ऐं पूरी माना जेका दुनिया हुन सां मोहबत थी करे, सिंध बलूचिस्तान हुन सां मोहबत थो करे, अरब था मोहबत कनि, माना हुन में का ॻाल्हि हूंदी न। दोस्तों उस्ताद जलाल चांडनी जेको आहे पंहिंजे मुल्क सां तमामु घणी मोहबत कंदो, पंहिंजे प्यारे वतन पाकिस्तान सां तमामु घणी मोहबत कंदो, सिंध सां घणी मोहबत कंदो, सिंध वारनि सां मोहबत कंदो, पंजाब सां मोहबत कंदो, माना हर सूबे वारे सां मोहबत कंदो। उस्ताद जलाल चांडनी पंहिंजे माना कलामनि में कई जायुनि ते उस्ताद जलाल चयो त सिंध बलूचिस्तान वारा पूरे पाकिस्तान वारा ईअं चवंदो हुउसि दोस्तों। ऐं उस्ताद जलाल चांडनी जॾहिं ॿाहिरि मुल्क वेंदो त पाकिस्तान जी माना हिकिड़ी हुनखे नुमाइंदगी कंदो त बाबा ही पाकिस्तान जो फ़नकार आहे, तमामु मशहूरु फ़नकार आहे, सिंधी फ़नकार आहे, त हुनखे इज़त ॾींदा। दोस्तों उस्ताद जलाल चांडनी जेको आहे पाक फ़ौज जेका हुई उन सां बि तमामु घणी मोहबत कंदो, उन सां तमामु घणो प्यारु कंदो, पंहिंजे मुल्क सां प्यारु कंदो, पंहिंजी फ़ौज सां प्यारु कंदो, पंहिंजे इदारनि सां प्यारु कंदो। उहो इन जे करे प्यारु कंदो त माना हुनजी रगनि में समायल हुई वफ़ादारी। दोस्तों हुन इन्हनि इदारनि जेको आहे ऐं पाकिस्तान जे करे हुनखे इज़त मिली। ऐं तंहिं करे उस्ताद जलाल चांडनी चवंदो त बाबा मुंहिंजा बचड़ा बि माना फ़ौज में वञनि, को न को मुंहिंजो बचो माना फ़ौज में वञे, त इहा ख़्वाहिश जेका आहे अली हसन बबर जे अॻियां माना ज़ाहिर कंदो उस्ताद जलाल चांडनी दोस्तों। ऐं इहा तमामु भली ख़्वाहिश हुई दोस्तों। ऐं दोस्तों इहा हिकिड़ी ख़्वाहिश हुई जेका उस्ताद जलाल चांडनी जी पूरी न थी, बाक़ी सभु पूरियूं थियूं दोस्तों। पर अॼु हुननि खे वरी बि इज़त मिलियल आहे, अलाह पाक हुननि खे इज़त ॾिनी आहे, हुनखे शान ॾिनो आहे। उस्ताद जलाल चांडनी जे सदके हुनखे सिंध पूरी सुञाणे पई, पूरो पाकिस्तान सुञाणे पियो। हर को मोहबत करे थो, तव्हां मोहबत कयो था, असां मोहबत कयूं था, पूरो जग मोहबत थो करे, पूरी दुनिया मोहबत थी करे दोस्तों। हुनजे कलामनि खे माना हर को ॿुधे थो दोस्तों। उस्ताद जलाल चांडनी खे पंहिंजे दिलि ते माना अंदरि जेको आहे हुनखे सांढे रखनि था, मुंहिंजे कलामनि खे ॿुधनि था। उस्ताद जलाल चांडनी ऐं हुनजा बचड़ा पूरी क़ौम जी दिलनि ते हुक्मरानी था कनि दोस्तों। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो, ऐं असांजी चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा कयो, लाइक कमेंट कंदा कयो दोस्तों। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।